अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु असां वरी हिकु नई किताब जे तार सां गॾु तव्हांजे अॻियां हाज़िर थिया आहियूं। जीअं त हीअ किताबनि ते जेको बि असां तबसरा रखूं था या किताबनि जो तारुफ़ पेश कयूं था, उहो जेको आहे सिर्फ़ु अदबी बुनियादनि ते माण्हुनि ताईं शौरी सुजाॻी जे हवाले सां हूंदो आहे। हीअ को कमर्शियल या का एडवर्टाइज़मेंट न आहे कंहिं किताब जी, वरी माण्हुनि में हिकिड़ी शौरी सुजाॻी पैदा करण लाइ असां हीअ किताब अॼु जेको तव्हांजे आॾो असां किताब पेश कयूं था ऐं जीअं किताब जो तारीफ़ रखूं था, हीअ किताब आहे कामयाब शख़्सियत जा राज़। हिन किताब जो जेको असल लेखक आहे उहो मोहम्मद बशीर जुमा आहे, जेको किताब उर्दू ॿोली में अॻु में छपियल हो, जंहिंखे सिंधी ॿोलीअ में जेको आहे सो ग़ुलाम असगर जाॾई साहिबु सिंधी ॿोली में तर्जुमो करे सिंधी वेस करायो आहे उर्दू मां। ऐं हीअ किताब जेकी बि नौजवान शागिर्द आहिनि, जेकी बि ऑफिसुनि में कमु कनि था, या जेकी बि उहे माण्हू जेके ज़िंदगी में खोड़ सारनि कमनि में नाकाम थियनि था या उन्हनि खे पंहिंजे घुर्बल कामयाबी नथी मिले, उन्हनि जे लाइ हिन में किताब जे अंदरि जेके तमामु सुठियूं सलाहूं ऐं सुठा टिप्स मौजूदु आहिनि। हक़ीक़त में ॾिसिजे त हिन किताब में जॾहिं तव्हां पढ़ंदो त हिन किताब में यकीनी तौर ते अहिड़ियूं सलाहूं, मशवरा ऐं टिप्स मौजूदु आहिनि जिन ते को बि बासलाहियत ऐं समाज में तरक़ी जो घुर्जाओ माण्हू अमल करे पंहिंजी कामयाबियुनि जो सफ़र वधीक सवलो ऐं संजो करे सघे थो। हीअ किताब न रुगो आम नौजवाननि ऐं शागिर्दनि जे लाइ बहितर आहे, पर उन सां गॾु सियासी कारकुननि, समाजी अॻुवाननि ऐं मुख़्तलिफ़ इदारनि, ऑफिसुनि में कमु कंदड़ अहिड़नि माण्हुनि लाइ फ़ाइदेमंद आहे जेके किन अहम ऐं ज़िम्मेदार उहिदनि ते आहिनि। उन्हनि खे हीअ किताब पढ़ण सां नवां ख़्याल, नवां आइडिया ऐं अमल जे लाइ नयूं सोचूं मिलंदियूं। सो यकीनी तौर ते कुझु असां हिन किताब में जेके टिप्स आहिनि उहे तव्हांजे आॾो रखूं था। हिन में हिकिड़ो उनवान आहे त शख़्सियत जी तामीर जो मक़सदु। माण्हू पंहिंजी शख़्सियत जी तामीर जेकॾहिं करणु चाहे थो, उनजो मक़सदु छा आहे, उन लाइ लेखक लिखे थो त हाणे असां मुअस्सिर शख़्स जे मौज़ू ते गुफ़्तगू कंदासीं। कहिड़ी तरह सां ऑफिस, इदारे, कारोबार, घर ऐं समाज में बहितर नमूने कमु करियूं। उन लाइ कुझु नुक़्ता हेठि ॾिजनि था। पहिरियों तव्हां जेको कमु करणु चाहियो था, सिर्फ़ु उहो ई कयो जंहिंजे बारे में तव्हांखे पूरी ॼाण हासिलु आहे। ॿियो, अव्हांखे जेको कमु करिणो आहे उन बाबति प्लानिंग सही नमूने सां तयारु कयो। छो त आसपास मौजूदु फ़र्दनि ऐं समाज जे ॿियनि अंसरनि जी अहिड़े अंदाज़े सां तरबियत कयो जो उहे सिर्फ़ु असांजे वजूद जा मुहताज न रहनि, पर हिकु निज़ाम या तरतीब हेठि उहे पंहिंजो पाण बि कमु करण में महारत हासिलु कनि। माण्हुनि जी अहिड़े अंदाज़ सां तरतीब, तंज़ीम ऐं तरबियत कयो जो नतीजा तमामु जल्द ऐं बहितर अंदाज़ सां साम्हूं अचनि। तव्हां एतिरा कामयाबु हुजो जो पंहिंजी ज़िंदगी जे कैरियर जी तरक़ी गॾोगॾु पंहिंजे ख़ानदान जी तामीर ऐं तरक़ी ऐं ख़ुशहाली ते ध्यानु ॾेई सघो, उन्हनि खे मुख़्तलिफ़ नाकामियुनि खां बचाए सघो। अहिड़ी तरह शख़्सियत जा मुख़्तलिफ़ जेके तख़लीक़ी पासा आहिनि, न त उन खां अलावा हिन में शख़्सियत जी तामीर जा इख़्लाक़ी जुज़ा आहिनि, जंहिंमें हुस्न इख़्लाक़ अची थो वञे, जंहिंमें हिल्म ऐं बुर्दबारी अची थी वञे, जंहिंमें वाइदे वफ़ाई अची थी वञे। उन खां अलावा शख़्सियत जी तामीर जे हवाले सां हेठि कुझु इशारा पेश कनि था। अमरीकी दानिश्वर बेंजामिन फ्रैंकलिन पंहिंजी सवानी उमिरि में इख़्लाक़ी तकमील लाइ हेठियुनि ख़ुदियुनि जो ज़िक्र कयो आहे। पहिरियों एतदाल, यानी एतिरो खाओ जो तबियत सही सघे, वधीक न खाओ। ख़ामोशी, उहा ई ॻाल्हि ज़बान ते आणियो जंहिंमें अव्हांखे या ॿियनि खे फ़ाइदो पहुचे। फुज़ूल गुफ़्तगू खां परहेज़ कयो। टियों, तरतीब, समूरी शयूं संदनी जॻह ते रखो। कारोबार जे हर हिसे जे लाइ वक़्तु मुक़ररु कयो। पंजो, अज़म, जेको कुझु करणु चाहियो उन जो पुख़्तो इरादो कयो ऐं जेको बि इरादो कयो उन ते अमल बि करे ॾेखारियो। ऐं अजायो ख़र्च न कयो, उहो ख़र्च जंहिंसां ॿियनि खे अव्हांखे फ़ाइदो न पहुचे, यानी फुज़ूल ख़र्च न कयो। घणी महिनत ऐं मशक़त ते वक़्तु न विञायो, पर पर तख़लीक़ी अंदाज़ में कमु कयो जंहिं ते तव्हांजो वक़्तु ऐं महिनत घटि सर्फ थिए ऐं नतीजा तव्हांखे बहितर मिलनि।
उनखां अलावा ध्यानतदारी, कंहिंखे बि नुक़सान न साइण या फ़रेब ॾियण जो न सोचो। मुंसिफ़ाणी ऐं सुठी सोच रखो, ॻाल्हायो त सुठे अंदाज़ सां ॻाल्हायो। अहिड़ी तरह जेकर तव्हां हिन किताब खे पढ़ंदो त हिन किताब मां तव्हांखे तमामु ज़बरदस्त मालूमात मिलंदी। हिन में जेके मुख्य उन्वान आहिनि उन्हनि में कामयाब शख़्सियत जा राज़, शख़्सियत जा तामीर ऐं इख़लाक़ी जुज़ा, शख़्सियत खे मज़बूत करण वारा जुज़ा, कामयाब शख़्सियत जूं बहितरीन 7 आदतूं ऐं कामयाब ज़िंदगी लाइ कुझु दुआऊं वग़ैरह हिन किताब में शामिल आहिनि। ऐं असांखे यकीन आहे जॾहिं तव्हां हिन किताब खे पढ़ंदो त यकीनी तौर ते हीअ किताब तव्हांजी ज़िंदगी में सुठी रहबरी ऐं रहनुमाई कंदो ऐं तव्हां हिन मां घणो कुझु हासिल करे सघो था। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। जेकर तव्हांखे हीअ किताब पसंदि आयो हुजे त हिनखे यकीनी तौर ते सब्सक्राइब या लाइक कजो ऐं इंशाअल्लाह ईंदड़ भेरे असां ॿिए किताब जे तारुफ़ सां तव्हांजे आॾो ईंदासीं।